नाज़रीन, हैदराबाद के इलाइक़े कासिमाबाद में राजा क्लिनिक जो शानदार नमूने इफ्तिताह कयो वियो। मारवी टाउन में थियल इफ्तिताही तकरीब में MBBS डॉक्टर VK राजा, PP अगवान, फेरोज़ अहमद मंगी, अली हसन मल्ला, इखलाक अहमद कुरैशी, आज़म गाहो, विक्यो गाहो, शहज़ाद जूनेजो ऐं आरिफ जूनेजो समेत वॾे अंग में इलाइक़े वासियुनि शिरकत कई। इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। मारवी टाउन ऐं असांजे वार्ड 6 में जेको आहे सो ही बहितरीनु कमु आहे क्लिनिक जो। आबादी जे हिसाब सां जेका हिते असां वटि आबादी आहे उहा हज़ारनि जे तइदाद में आहे ऐं उन लिहाज़ खां हिकिड़ी क्लिनिक जो ऐं हिकिड़े सुठे डॉक्टर जो माण्हुनि खे जेको आहे सो फ़ाइदो ॾियणु त तमामु हिकिड़ो लाभाइतो कमु आहे। ऐं असांजा माण्हू जेके आहिनि सो उहे इन शइ जी तलाश में बि हुया त उन्हनि खे हिकिड़ो बहितरीनु डॉक्टर खपे। सो अॼु जेको आहे हिन सूरत में हाल में जेको आहे बहितरीनु जेको आहे डॉक्टर हुन अॼु क्लिनिक खोलण जो आगाज़ कयो आहे। असां उन्हनि जे लाइ दुआ कंदासीं त असांजे लाइ वधि में वधि जेको आहे सो फीस वग़ैरह जेको बि हुजे उहो माण्हुनि जी कंडीशन जे हिसाब सां ॾिसी करे ऐं माण्हुनि जो जेको आहे सो ख़िदमत कंदा। ऐं पहिरीं जज़्बो इहो हुजणु खपे त माण्हू जी ख़िदमत थियणु खपे इंसान जी। सो उन जे लाइ ही क्लिनिक जेका आहे ज़बरदस्त उन्हनि कमु कयो आहे। असां उनखे एप्रिशिएट था कयूं। ग़रीब अवाम लाइ ख़िदमत लाइ हीअ क्लिनिक खोली आहे। असांजी का चार्जिस का कोन हूंदी, को वॾी चार्जिस। शाम जे टाइम में अवाम जे ख़िदमत लाइ हिते पहिरियां बि राजा क्लिनिक हूंदी हुई पुराणे दौर खां वठी करे। हींअर बि असीं राजा क्लिनिक जेका हिते खोली आहे इलाइक़े जे अवाम जे ख़िदमत लाइ। असीं फस्ट एड सहूलियतूं हिते ॾींदासीं। पोइ हितां जेके असांखे केस मिलंदा त उहे असां पंहिंजे गवर्नमेंट हॉस्पिटल या सिविल हॉस्पिटल जिते वेझो उन्हनि खे रेफर कंदा आहियूं। नॉर्मल केस जीअं OPD असीं उहा ई हिते कयूं था अवाम जे ख़िदमत लाइ इलाइक़े जे लाइ। ही क्लिनिक वेलफेयर क्लिनिक आहे, ग़रीबनि जी पाड़े में आहे, ग़रीबनि जे हिसाब सां सहायता जे हिसाब सां। का वॾी फीस बि न आहे पर नॉर्मल हिसाब सां। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांजे पाड़े जो माना ताउन खपे। ही भाउ तव्हांजे माना पाड़े में आयो आहे त तव्हांजे हिसाब सां त भई हिकिड़ो असां जेको डॉक्टर साहबु आहे असल आहिनि मदद जी जा, ठीकु आहे न साईं। हुननि जी डॉक्टर जी क्लिनिक खोलण जो मक़सदु इहो आहे त हिन पाड़े में हिते चकर असां 2 चकर आयासीं, ॾिठोसीं त हिते माना डॉक्टर साहब जी ज़रूरत हुई। ऐं हिते ग़रीब पाड़े में ग़रीब माण्हू जेके आहिनि से तो ॾाढा परेशान हुया कंहिं तरीक़े सां। अॻियां हली करे प्रोसेस आहे त थी सघे अल्ट्रासाउंड जो बि चकर थिए या मिसाल कीअं चकर ते चैम्बर ठहियल आहे डॉक्टरनि जे लाइ बि आहे ॻाल्हि। असां तव्हांखे वधि में वधि चवंदासीं पाड़े वारनि खे त वधि में वधि तावन कनि डॉक्टर साहब सां हर ॻाल्हि जो। को बि सुबुह जो डॉक्टर न आहे, लेडी डॉक्टर न आहे। इन जे करे असांखे ख़्यालु थियो त को फलाही इदारो खोलियो वञे। इन जे लाइ असां डॉक्टर साहब खे तकलीफ़ ॾिनीसीं त डॉक्टर साहब हिते को क्लिनिक न आहे, लेडी डॉक्टर बि न आहे, डॉक्टर बि न आहे। सो उन क्लिनिक जो कमु आहे सुबुह जो 9 खां वठी राति जो 11 बजे ताईं मरीज़नि खे। तमामु सुठी ॻाल्हि आहे, बहितरीनु ॻाल्हि आहे। माण्हुनि जे इलाज जी वॾी सहूलियत थींदी। ग़रीब गुरबो जेको आहे सो हिते इलाज लाइ उनखे फैसिलिटी मिलंदी। उन लाइ तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं हीउ सवाब जो कमु बि आहे क्लिनिक। ऐं डॉक्टर हिकु इंसान दोस्त माण्हू हूंदो आहे जेको आवाम जी ख़िदमत करे थो ऐं आवाम जे लाइ उनखे सवाबेदारीन मिले। सुठी ॻाल्हि आहे दादा। हीअ असांजे पाड़े जी आहे जेको आहे क्लिनिक आहे। हर कमु औखे टाइम में जेको आहे हर माण्हू खे कमु ईंदो ऐं सुठी ॻाल्हि आहे हिते डॉक्टर वेहे थो। तमामु भली ॻाल्हि आहे। तमामु ज़बरदस्त सुठो। ऐं असांखे मारवी टाउन जो हुजे छा लतीफ़ हुजे, मारवी गार्डन असांजे पाड़े में क्लिनिक खुली आहे तमामु सुठी ऐं ज़रूरत बि हुई। पर अलाह साईं डॉक्टर खे बि हिदायत ॾींदो इंसान दोस्त थियनि। ऐं जीअं अॼुकल्ह हले थो पियो रवाज़ अहिड़ो न हुजनि, ख़िदमत कनि माण्हुनि जी। हक़ त हर को पंहिंजो ॾींदो पर उन से पंहिंजे पेशे सां सचा हुजनि। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। मारवी टाउन में हिकु नई क्लिनिक खुली आहे जंहिंमें सभु डॉक्टर वेहंदा राजा नालो आहे, राजा क्लिनिक नालो आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त पाड़े में का सुठी क्लिनिक खुले थी ऐं हिते ॿार बच्चो फैमिली हूअं ॿाहिरि वेंदा हुआ, हाणे इहो आहे त पाड़े में क्लिनिक खुली आहे। इन सां इहो आहे त माण्हू हिते ईंदा, ॾेखारींदा, डॉक्टर साहब वग़ैरह हिते वेठा हूंदा ऐं हर इलाज हिते कंदो डॉक्टर विजय कुमार आहे उहो कंदो। सो सुठी ॻाल्हि आहे। तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं हींअर ॾिसो था त करोना जी वबा लॻी पई आहे। करोना जी वबा में अस्पताल जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। ऐं असांजे इलाइक़े मारवी टाउन में जेको क्लिनिक खुली वई आहे डॉक्टर साहब डॉक्टर राजा जी तरफ़ां तमामु बहितरीनु अमल आहे। ऐं मां ख़राज तहसीन पेश कयां थो दोस्तनि खे जिन पाड़े वारा सभु गॾु थी आया आहिनि ऐं इफ़्तिताही तक़रीब में शिरकत कई अथऊं।
ऐं तमामु सुठो अमल आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। वधि में वधि ग़रीब आवाम हुजे, मिडिल क्लास माण्हू हुजे, उन्हनि खे फ़ाइदो पए। त डॉक्टर साहब जी एतिरी फीस बि न आहे, पर ही सिस्टम खे हलाइण लाइ, रेंट वग़ैरह लाइ इन करे हिकिड़ी नॉमिनल फीस रखी आहे।